असा न्याणियुनि जे घर त न्याणियूं त वणनि ई नथियूं न पुट ये ढलठ कयूं साल ते बीठा न रुगो धीअर थी ॼणे अहिड़ो मुड़ुस माण्हू आहे पुट तूं ॼण भला अल्लाह ॿार ॼणण को सवलो आहे न विढ़ंदा कयो मां इंसां हाय नबी से फरमायो पुटनि जे ॼमण ते दुनिया मुबारक ॾींदव पर न्याणियुनि जे ॼमण ते मां मोहम्मद पाण मुबारक नथा जो सुभाणे हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह जाबिर नबी साईं जो साहिब जे खंदक में नबी साईं जी दावत कई उन जो पुत्र अब्दुल्लाह और नबी साईं वधायो जे या रसूल मुझे बाग लथो हलो दुआ हली कयो मुझे बाग में नबी साईं फरमाए छो जैसे मुझे पी जमल मरे तो न मुझे टे नसीहतूं कयूं आई सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायां मरण महिल नसीहत कंदा कयो वसीयत असां पुटनि खे कहिड़ी वसीयत कंदा आहियूं पेन पनो खणी आ त लिखी ॾेई वञाए वरी भेनर मथां हिसो न घुरनि वड़े वा पोड़ा पादरे तां खयूं पियो वञी हज़रत जाबिर साईं पंहिंजे बच्चे अब्दुल्ला खे कहिड़ी वसीयत कई टे वसीयतूं कईसि मरण महिल सुभाणे अल्लाह जो त ॿुधायो नंढा न वॾा हिकिड़ी वसीयत कई त बच्चा अब्दुल्ला मुझे मोहम्मद जी भारत ताईं जे सॼी दुनिया खे जवाब ॾिजा मुझे मोहम्मद खे जवाब न ॾिजा ॿी वसीयत इहा थई त पंहिंजे भेनरुनि ॾांहुं कॾहिं भेरो न बणिजाए टी नसीहत जेसिताईं मुंहिंजो कर्ज़ न लाहे न तेसिताईं मुंहिंजे क़बर ते न अचिजांइ ॿुधो ॿुधो कर्ज़ खणी खैरिया तूं करण वारो बाबे जी मानी थो कयां तुंहिंजो कर्ज़ पे कंजारी मां माण्हुनि खां कर्ज़ खयो आहे पहिरियों कर्ज़ ॾियो हाँ ठीक है 40 12 खैरिया तू सब को पहिरियों कर्ज़ या गाल त सामुला ॿुधाई न था न ख़त्म करो मूंखे तॾहिं असां मुलनि पुछो आहे त टीह खां पहिरियों पिणे जो कर्ज़ लाथो भेनरुनि खे हक़ ॾिनो अथई इहो लाश बि कुटबो त मुलो बि हे भलो आहे यार तो कर्ज़ लाथो आहे तो मूंखे कर्ज़ आहे ई तॾहिं त मां चयो बिलावल साहब खे ॾियो पे न अमेरिका मुंहिंजो अमेरिका जे सदर खे चइजां जे असांजे मुल्क जो कर्ज़ माफ़ करे त इहा चटी मां खणा इहा चटी कोन आई अमेरिका मां अल्लाह